मलीर का ख़बर शेयर कनालू शालती पुलिस कार्रवाई कई है। मोबाइल फोन की दुकान में वारदातों कंदड़ गुरोह जा 2 जवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। गिरफ्तार जवाबदार हथियारनि के जोर ते मोबाइल फोन की दुकान तां फुरकंदा हुआ। जवाबदार स्ट्रीट क्राइम के केतिरनि वारदातुनि में पिण मुलविस आहिनि। कुछ ॾींहं अॻु कायदाबाद में एक मोबाइल फोन की दुकान में 40 खां वधीक मोबाइल फोन फुर की वारदात पिण कई वई हुई। गिरफ्तार जवाबदारनि वटां 60 मोबाइल फोन, एक पिस्टल, गोलियुनि समेत ऐं रोक रक़म हथ कई वई है। गिरफ्तार जवाबदारनि की सुञाणप वहीद उर्फ ब्लेड ऐं हिजरत उर्फ कमांडो के नालन सां थी है। जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई है। पुलिस जो यो चवणु है। ख़बर मां शेयर करो नाज़रीन। मलीर का शालती पुलिस कार्रवाई की है। मोबाइल फोन की दुकानुनि में वारदातूं कंदड़ गुरोह जा 2 जवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। सजाद छजड़ो असां सां लाइन ते मौजूद है। जी सजाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शालती पुलिस जो है कार्रवाई की है। कार्रवाई में जो है 2 जवाबदार गिरफ्तार थिया आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि वटां जो है फुरतल मोबाइल फोन ऐं ॿियो सामान हथ कयो आहे। जिन जो है पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे जो है सो जवाबदारनि खे गिरफ्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदार पहिरियां भी जो है जेल वञी चुका आहिनि। जिन गिरफ्तार जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे वधीक जांच कई थी वञे। जी मेहरबानी आगाह करण लाइ।